सिंध एक्शन कमेटी 16 अक्टूबर ते बोर्ड मुतासरनि जी बहाली लाइ कराची में धरणो हणण जो ऐलान करे छॾियो। सिंध एक्शन कमेटी जो सरबराही इजलास सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन ऐं कन्वेनर सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि GM सैयद एडफस जाम शोरो ते थियो। इजलास में क़ौमी अवामी तहरीक के सदर अयाज लतीफ़ पली जो सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह, सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन हैदर शाहानी, अवामी जमहूरी पार्टी के सदर सैयद लाल शाह जी, सिंध कौमी पार्टी के अगवान नवाज़ खान ज़ंवर, पोरियत मुज़ाहिमत तहरीक के अगवान निसार लगारी, रोशन अली बुर्डो, अरबाब भील ऐं ॿियनि अगवाननि शिरकत कई। इजलास बाद हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ैन शाह ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार हथ वठी सिंध खे ॿोड़ियो आहे, बेघर थियल लखे माण्हुनि खे घर ठहिराए ॾिना वञनि। सिंध एक्शन कमेटी जे अगवाननि जो चवणु हो त आबादकारनि खे मुफ़्त भाण ऐं ॿिज फ़राहम कयो वञे, ॿुॾी वियल इलाइक़नि मां फ़ौरी तौर ते पाणी कढियो वञे। अगवाननि चयो त इजलास में इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त 16 अक्टूबर ते बोर्ड मुतासरनि जी बहालीअ लाइ कराची में धरणो हंयो वेंदो।